नाज़रीन, सखर जे अवाम पेट्रोल जे नवनि अघनि खे मुकमल तौर ते रद्द कंदे हुकूमत खां मसनूई अघ वापस वठण जो मुतालबो करे छॾियो। तफ़सीलनि लाइ पेश आहे फरीद सुमरो जी हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जे अघनि में वाध करण खां पोइ सखर जी अवाम में गम ऐं गुस्से जी लहर जेका आहे उहा दौड़ियल आहे। असां सां हिन वक़्तु अवाम मौजूदु आहे, उन्हनि खां पुछूं था त वफ़ाक़ी हुकूमत जेके अघ वधाया आहिनि उन में उन्हनि जो छा रद्द अमल आहे ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। एट ए टाइम चाढ़ियो अथनि नाजाइज़ी आहे हुक्मराननि जी। सम्झ में नथो अचे त मुल्क कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे। मुल्क जा हालात अजीब आहिनि। अॻु में कोरोना जी वजह खां ग़रीब माण्हू परेशान आहे। ॾियारीदार मज़दूर काॾे वेंदो, छा कंदो वीचारो ग़रीब? जेको अॻु में मज़दूरियूं आहिनि कोन, वरिती पेट्रोल महांगो। जॾहिं पेट्रोल महांगो थींदो आहे इहा कॉमन ॻाल्हि आहे त हर शइ महांगी थींदी आहे। हुन सां गॾु अवाम कहिड़े तरफ़ वञे? हर को पंहिंजे तरफ़ हली रहियो आहे। सम्झ में नथो अचे त मुल्क केरु हलाए थो, कीअं हले थी, कीअं सिचुएशन थींदी। यार रेट काफ़ी वधाए छॾिया अथनि, ईअं न करणु घुरिजे। हाणे ॾिसो 25 रुपए यकदमि तेल वधी वियो आहे, ग़लति आहे इहो। हाणे ॾिसो पहिरियां माना घटि हुयो, हींअर त ज़्यादा थी वियो आहे। 100 रुपए लीटर पियो हले। इलाही फ़र्क़ु पवे थो। किराया अञा वधि डबल थी वेंदा। जॾहिं सस्तो थियो तॾहिं बि किराया ओड़ा ई हुया, मतिलबु मथे हुया। हाणे अञा वधीक डबल थी वेंदा किराया। ज़ीरो कारकर्दी आहे दफ़ा माफ़िया खटे वई, इमरान खान हाराए वियो। ॻाल्हि इहा आहे। ऐं तेल लहे थो त ॿ रुपया था लाहिनि। जे चाढ़नि था त हिकु महीनो 25 30 रुपया हिकु महीनो था फुल ॼाराइनि। कुझु चाढ़बो आहे त एतिरा मथां चाढ़बो आहे, को रुपयो को 2 रुपया चढ़ियो। हिकु महीनो चाढ़नि था 25 रुपया। ग़रीब आवाम काॾे वञे? इहा त नाजाइज़ी आहे आवाम सां। हुकूमत जो असांजो तवन्ना आहे त बदमाशी आहे हुकूमत जी। देखो पेट्रोल के रेट गिर गए थे उस टाइम भी, जो है ना हमें मिल नहीं रहा था। अभी मिल रहा है तो अल्लाह मालिक है, ठीक है, हो गया। अब रेट बढ़ गए उसमें हम नहीं कह सकते क्या हो गया। जब पेट्रोल के रेट गिर गए थे उस टाइम भी जो है ना हमारे को मिल नहीं रहा था। अभी अगर मिल रहा है तो भाई यही हमारे लिए शुक्र की बात है। सखर जे अवाम जो इहो ई चवणु आहे त गवर्नमेंट जेके आहिनि अघ वधाए करे अवाम जे मथां मुआशी जेको आहे बम किरायो आहे ऐं मुआशी क़तल कयो पियो वञे, इनखे बंदि कयो वञे। कैमरामैन इशफाक हुदे सां गॾु फरीद सुमरो, मेहरान टीवी, सखर।